अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आओ हैं सायरा सुमरो आओ हैं पेरिया गुल सब खबर ही का नजर हेडलाइन ते। सिंध के मुख्तलिफ इलाकन में तेज बरसात, हेठाई वाले इलाकन में पानी भी वियो। हैदराबाद शहर उन जे भरपासे वाले इलाकन में तेज बरसात। कासमाबाद, लतीफाबाद, तालुके बहराड़ी समेत ॿियनि हंधनि ते तेज बरसात। शहर जे मुख्तलिफ हंधनि ते गड़े सां बरसात बि पई। रोडनि रस्तनि ते पानी भी वियो। ट्रैफिक की रवानगी मुतासिर। मुख्तलिफ इलाकन में बिजली की फराहमी मुअत्तल थी वई। सखर, मिपुखा, शहीद बेनज़ीराबाद, लालकानी डिवीजन के मुख्तलिफ शहरनि में किथे तेज त किथे हल्की बरसात सिलसिलो वक्फे सा जारी। हेठाई वाले इलाकन में पानी भी वियो। जामशुरो, कशबोर, कंबर, दादू, नवदेरो, भान सईदाबाद, बोस्तार, वडा चक में बरसात। कोटड़ी, डेई, दौड़, गुपचाड़ी, झोल, करमपुर, काजी अहमद खान वाहन में बि वसकारो। कैंचो, पीर सगोट, राधड़, संजर चांग, ठकराटो, बाफड़ो, वगर वारे ॿियनि इलाकनि में बि किथे तेज त किथे हल्की बरसात सिलसिलो जारी। बिजली की फराहमी मुअत्तल थी वञण करे रहवासी परेशान। कराची के मुख्तलिफ इलाकन में गड़े सां गॾु बरसात। रोड रस्ता बुॾी विया। गुलिस्तान जौहर, गुलशन इकबाल, क्लिफ्टन, सदर, शाहराह फैसल, लांडी ॿियनि इलाकनि में तूफ़ानी बरसात सबब केतिराई साइन बोर्ड किरी पिया। यूनिवर्सिटी रोड ते केतिराई फुट पानी भी वियो। मली में तूफ़ानी बरसात, हेठाई वारे इलाइक़ा पानी हेठि अची विया। ट्रैफिक मुतासिर। गुलशन हदीद, गहगढ़ फाटक, शाह लतीफ टाउन, गडाब, कायदाबाद में तेज वसकारो। बरसात सबब ट्रैफिक मुअत्तल। मवासिलाती निजाम धरम भरम। सरजानी टाउन में घर अंदर करंट लगण सबब 12 साला दुआ बतूल फोत। मुख्तलिफ हादसनि वाक़िअनि में केतिराई माण्हू ज़ख्मी थी पिया। मौसमियात खाते सिंध में अर्बन फ्लड जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। सूबे में 4 अप्रैल ताईं वसकारे जी अॻु कथी। ॻड़ो पवण जो इम्कान ज़ाहिर। सिंध हुकूमत पारां वॾे वज़ीर जी हिदायत ते रेन एमरजेंसी लागू। लाॻापियल खातनि खे अलर्ट रहण ऐं समूरा घुर्बल इंतजाम करण जी हिदायत। सीनियर वज़ीर शर्जील मेमर चयो आहे त सिंध हुकूमत बरसात खे मुंहुं ॾियण लाइ इंतजाम करे वरिता आहिनि। हेठाई वारे इलाइक़नि मां पाणी कढण लाइ पंपिंग मशीनूं पहुचाई वयूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अमरीका ईरान जंग सां पाकिस्तान खे मुआशी नुक़सान पहुतो आहे। 2 सालनि दौरान मुल्की मईशत खे मज़बूत बणायो हो। बदकिस्मती सां जंग सबब मुआशी मुश्किलातनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिते जी सूरत हाल जे हवाले सां इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त जंग बंदी लाइ पाकिस्तान जी सिफ़ारती कोशिशूं जारी आहिनि। जंग जे ख़ात्मे लाइ ईरानी अख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हुकूमत ऐं फील्ड मार्शल जी कोशिशनि सां सामूंडी जहाज़ पाकिस्तान पहुता। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईंदड़ 2 खां 3 हफ़्ता ईरान मथां शदीद हमला कंदासीं। ईरान खे पत्थर जे दौर में वापसि सुम्हारे छॾींदासीं। ईरान जा बैलिस्टिक मिसाइल ऐं एटमी प्रोग्राम तबाह करे छॾिया आहिनि। क़ौम खे ख़िताब कंदे डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीकी फ़ौजी हदफ़ मुकमल करण जे वेझो आहे। डील न थी त ईरान जा बिजली घर तबाह करे छॾींदासीं। वे चयो बर्ड जे तेल समेत कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। हर्मिस वारे लंघ ज़रिए तेल हासिल कंदड़ मुल्क अॻिते अचनि, उन जी हिफ़ाज़त कनि या वरी अमरीका खां तेल ख़रीद कनि। इसराइल, सऊदी अरब, कतर, यूएई, बहरीन ऐं कुवैत खे नुक़सान पहुचण न ॾींदासीं। अमरीकी सदर तरफ़ां जंग जारी रखण वारे ऐलान खां पोइ स्टॉक मार्केटनि में ॿाड़ाई। पाकिस्तान स्टॉक मार्केट में 100 इंडेक्स में 4000 खां वधीक पॉइंट्स जी घटिताई। कारोबार में ॿाड़ाई सबब 100 इंडेक्स 1,51,423 पॉइंटनि जी सतह ते अची वियो। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन इंदिराबी चयो आहे त खिते में छिकताण घटाइण लाइ फ़ौरी ऐं मुस्तक़िल हल ॻोल्हण ज़रूरी आहे। सिफ़ारतकारी ॻाल्हियूं ई मसइला हल करण जो वाहिद ऐं असराइतो रस्तो आहिनि। वज़ीर आज़म ऐं नायब वज़ीर आज़म मुख़्तलिफ़ मुल्कनि सां राब्ते में आहिनि। पाकिस्तान खिते में अमन लाइ कोशिशूं करे रहियो आहे। मीडिया के हफ़्तेवार ब्रीफिंग में परॾेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ॻाल्हि ॿोल जारी आहे। असांजो मुतालबो आहे त अफ़गान हुकूमत दहशतगर्द ग्रुपनि ख़िलाफ़ असराइता क़दम खणे। पाकिस्तानी वफ़द अफ़गानिस्तान सां ॻाल्हियुनि जे लाइ चीन में मौजूद आहे।
वफ़ाक़ी हुकूमत अवाम मथां पेट्रोल बम किराइण जी तयारी करे छॾी। आलमी मार्केट में तेल जे वधंदड़ क़ीमतनि जो भार अवाम मथां विझण जो फ़ैसिलो। पेट्रोल जी क़ीमत में 100 रुपया फ़ी लीटर ताईं इज़ाफ़े थियण जो इम्कान। कंडियारो जी अदालत पारां 3 गर्भातियुनि जे क़त्ल केस में पीउ पुट खे फाही जी सज़ा। अदालत जवाबदार धड़ी बख़्श गोंदल ऐं संदसि पुट अब्दुल लतीफ़ खे ॾोह साबित थियण ते सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार धड़ी बख़्श पुट सगड़जी पंहिंजे वालिद अहमद खान, अमन, गुलाम सकीना ऐं भेण ज़ुलेखा खे बेदर्दी सां क़त्ल कयो हो। जवाबदारनि ख़िलाफ़ खानवाण थाणे ते 6 साल अॻु क़त्ल केस दाख़िल कयो वियो हो। टंडे बागे वेझो पिरसरा नमूने फौत थियल नौजवान जी क़बर कुशाई। अदालती हुकुम ते सिविल जज जी निगरानी में परशुतम मेघवार जी क़बर कुशाई करे जुज़ा वरिता विया। 5 महीना अॻु नौजवान जो घर मां पाओ खाधल लाश मिलियो हो। भाउ क़त्ल जो शक ज़ाहिर कयो हो।